नाज़रीन, मटियारी में पब्लिक हेल्थ इंतजामिया की नाअहली सबब शहर जा गटर उथली पिया, जंहिं करे गंदो पानी गवर्नमेंट मोहम्मद दाऊद मेमन बॉयज़ स्कूल में दाखिल थी वियो आहे। इन हवाले से वीडियो लिंक मौजूद है अब्दुल गफूर मल्हा। मटियारी ज़िले हेडक्वार्टर शहर और मटियारी शहर गवर्नमेंट मोहम्मद दाऊद हाई स्कूल मटियारी में वॾे में हाई स्कूल है, पर अफ़सोस मटियारी पब्लिक हेल्थ इंतजाम की नाअहली सब जो गंदे नालन जो पानी है वो स्कूल में छोड़ कयो है। इन हवाले से जो स्कूल इंतजामिया या एडमिनिस्ट्रेटर साहब उ आवाज़ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीता वञनि, अचो त हिन पुछूं। स्कूल में 15 ॾींहंनि खां वठी आहे, उन लाइ असां AC साहब खे बि चयो आहे, टाउन वारनि खे बि चयो आहे, पब्लिक हेल्थ वारनि खे बि चयो आहे। AC साहब ऐं टाउन कमेटी वारा चवंदा असांजो मसइलो कोन्हे, पब्लिक हेल्थ वारनि जो मसइलो ऐं पब्लिक हेल्थ वारा चवंदा असांजो मसइलो कोन्हे, टाउन वारनि जो मसइलो। असल में उन्हनि ॿिन्ही जे चक्कर में नुक़सानु असांजे स्कूल जो पियो थिए। स्कूल जी बिल्डिंग अॻे ई तमामु झूनी आहे, पुराणी आहे ऐं पाणी ईअं अचे पियो जीअं बाक़ाइदा बोरिंग मां नारो थी वेंदो आहे न। 15 ॾींहंनि खां ईअं पाणी अचे पियो। स्कूल जा टोटली विरांडा वही विया आहिनि, डैमेज थी विया आहिनि। हीअ जेका बिल्डिंग आहे 1960 ईस्वी जी ठहियल आहे। काफ़ी दफ़ा प्लानिंगूं गवर्नमेंट ऑफिसनि जे तरफ़ां वयूं नी, पूरो स्कूल ठहण थो घुरे, पर हाणे उहो त ठहियो। हींअर ताज़ो तव्हां विज़िट कई आहे त पोयां ड्रेनेज सिस्टम आहे, टाउन कमेटी जी नाली आहे, उहा जेॾीमहिल भरिजो थी वञे त साम्हूं असांजी भित आहे स्कूल जी। हाणे उन जी खाटी जेॾीमहिल थिए थी त उहो पाणी हेठि हलियो थो वञे, जेॾीमहिल उहो भरिजे थो, हींअर तव्हां उहो ॾिठो कोन्हे त उहो पाणी भित मां ईअं थो अचे जीअं ट्यूबवेल जो पाणी ईंदो आहे। तव्हां उहो ॾिसंदव न त ट्यूबवेल जो पाणी उहो साईं भरे उहा मूवी AC साहब खे मोकिली आहे। मूं ख़ुदि AC साहब खे ॿ टे दफ़ा फ़ोन कयो, AC साहब चयो त असां इंक्रोचमेंट हटायूं पिया, असां स्कूल में अचूं था। कि थियो छा आहे त हींअर आउं ख़ुदि विज़िट कई आहे टिनी डिस्पोज़ल्स खे ज़रूरत आहे मरम्मत जी। गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी जेकी कलेक्टिंग टैंक आहिनि इन्हनि जा डिस्पोज़ल्स जा, उहे सिल्ट सां भरिजी चुका आहिनि। हिकिड़े डिस्पोज़ल जी हिननि 35 खां 40% जेको आहे डीसिल्टिंग कराई आहे, ऐं बाक़ी ही जेको गदा डिस्पोज़ल आहे जंहिं जे सबबु ही इशू थियो आहे हिते हाई स्कूल में, या जेको आहे हिते पाड़े में जेको पाणी उथलियो आहे उहो इन जे करे उथलियो आहे त गदा डिस्पोज़ल बंदि हुयो हिन बिजली जे ब्रेकडाउन जे सबबु। हुननि वटि डीज़ल मशीनुनि जो अल्टरनेटिव मौजूदु न आहे। डीज़ल मशीनूं उते आहिनि, लॻल आहिनि, उहे ख़राबु आहिनि, उहे ऑपरेटिंग कंडीशन में कोन आहिनि। सिर्फ़ु बिजली वारियूं जा जेकी मोटर आहिनि उहे ई हलंदा, ऐं बिजली जो ब्रेकडाउन थियो, 2 ॾींहं मुसलसिल ब्रेकडाउन थियो, जंहिंजे सबबु जेको आहे इहो डिस्पोज़ल बंदि रहियो, गदा डिस्पोज़ल बंदि रहियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त स्कूल जेको आहे उन जी लेवल हेठां ते आहे। पाणी जो डिस्पोज़ ऑफ न थियो त नालियुनि मां पाणी उथली करे उहो स्कूल में अची वियो आहे पाणी। तव्हां स्कूल इंतजामिया का वीचार ॿुधा, उन्होंने इहो चयो त स्कूल में मुसलसल 15 ॾींहनि खां नालनि गंदे पानी बीठल आहे, ऐं असां हिते जी इंतजामिया खे काफ़ी ख़त बि लिखिया आहिनि, फ़ोटू बि मोकिलिया आहिनि, पर हिन वक़्तु ताणी पाणी न निकितो आहे। जॾहिं त जेका स्कूल जी बिल्डिंग आहे या काफ़ी पुराणी आहे, केॾी महिल बि स्कूल जे ॿारनि जो जानी नुक़सानु थी सघे थो।